बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु असांजो जेको लेक्चर आहे उहो हक़ीक़त में त हुयो लेसन प्लान जे हवाले सां, त लेसन प्लान कीअं ठाहिजे थो, उन जा कहिड़ा स्टेप्स था थियनि, ख़ासि करे जॾहिं अखर पढ़ाइजनि या लफ़्ज़ पढ़ाइजनि, वरी का कहाणी पढ़ाइजे या को बैत शेर पढ़ाइजे, त उनजो लेसन प्लान कीअं तयारु कजे। पर जीअं त तव्हांजो इसरार इन ॻाल्हि ते आहे त अॼु खां ग्रामर शुरू कयो, लेसन प्लान असां बाद में ॾिसी वठंदासीं। त इन करे अॼु असां ग्रामर जी अहमियत ते ॻाल्हाईंदासीं। पहिरीं ॻाल्हि त ग्रामर जी मुराद छा आहे, ग्रामर छो ज़रूरी हूंदी आहे। हक़ीक़त में त जेको असांजो माहौल आहे, त उन माहौल में असां जेको रहूं था पिया, त उन में ॿ टे ॿोलियूं हूंदियूं आहिनि। हिकिड़ी ॿोली त उहा हूंदी आहे जेका ॿारु जंहिं घर में ॼमे थो, निपने थो, सिखे थो, माउ जे तरफ़ां, पीउ जे तरफ़ां, मिटनि माइटनि जे तरफ़ां, पंहिंजे माहौल तरफ़ां। हिकिड़ी ॿोली त उहा आहे, उनखे चइबो आहे फस्ट लैंग्वेज। ऐं ॿी जेका ॿोली वरी ॿाहिरि माहौल में का ॿी ॿोली ॻाल्हाइजे थी, त उनखे सैकेंड लैंग्वेज चइबो आहे। अञा का ॿी वारी का अहिड़ी ॿोली अची थिए जीअं इंटरनेशनल जे हवाले सां का ॿोली अचे थी, त उनखे असां वरी थर्ड लैंग्वेज बि चई वठंदा आहियूं। त असां वटि सिंधी ॿोलीअ जे हवाले सां जेका असांजी ॿोली आहे, पंहिंजी जेका असां ॻाल्हाईंदड़ आहियूं, इन करे असांजी उहा फस्ट लैंग्वेज सॾिबी आहे। ऐं पढ़ाइण जे हवाले सां बि उनखे डायरेक्ट मेथड सां पढ़ायो वेंदो आहे। डायरेक्ट मेथड मां मुराद आहे त जेको बि असांखे लफ़्ज़ ॿार खे ॾींदासीं, मिसाल हिकिड़ो सूफ़ आहे, त ॿार खे ॾेखारे सूफ़ ऐं चवंदासीं बाबा हीउ सूफ़ आहे, ॿियो को लफ़्ज़ न आहे इस्तेमालु करिणो, या फस्ट लैंग्वेज, उहो ॿारु सम्झंदो छो त बुनियाद खां। पर वरी जॾहिं स्कूल में अचे थो, त हाणे उन सां मसइला था थियनि, त हुनखे अंग्रेज़ी बि सिखणी आहे, ॿी ॿोली बि सिखणी आहे। त ॿार जे जेको ज़हन में वेठल आहे न उहा शइ, उहा आहे सूफ़। पर जॾहिं स्कूल में अचे थो, त तस्वीर बि उनजी ॾेखारींदा अचो त बाबा हीउ एपल आहे। हाणे ॿार यकीनन थोरो परेशान बि थींदो, त मां त जेको सम्झो आहे हिनखे इहो सूफ़ आहे, पर हिन ॿोली में वरी हिनखे एपल थो चइजे। या वरी जेकॾहिं उर्दू सेखारी थी वञे या हिंदी ॿोली सेखारी थी वञे, हीउ सेब आहे। त इहो जॾहिं हिकिड़े ॿोली जे लफ़्ज़ मां जॾहिं ॿी ॿोली जे लफ़्ज़ में वेंदो आहे न, इन जे लाइ हुनखे ट्रांसलेशन मेथड जी ज़रूरत पवंदी आहे। माना असांखे जेकॾहिं मिसाल का ॿोली सिखणी आहे, फ़र्ज़ु कयो जेकॾहिं अंग्रेज़ी ते ज़ोर था ॾियूं, त उहा असांखे अंग्रेज़ी सिखणी आहे, अंग्रेज़ी ॻाल्हाइणी आहे, ऐं अंग्रेज़ी जो राज आहे, इन खां सवाइ असांजो चाढ़ो न थींदो, हीअं न थींदो, हीअं न थींदो, ठीकु आहे। पोइ करिणो ईअं पवंदो त हुनखे तव्हां फस्ट लैंग्वेज घर में बि तव्हांखे हुनखे अंग्रेज़ी ॾियणी पवंदी, ॿी ॿोली न ॾियोसि, ॿी ॿोली न आहे ॾियणी। पोइ डायरेक्ट मेथड सां हिकिड़ी ॿोली सिखबी आहे, त हिकिड़ी ॿोली सेखारी वेंदी। पर जॾहिं ॿी ॿोली सेखारे था पिया, पोइ त इहा ट्रांसलेशन मेथड त सेखारी वेंदी आहे, डायरेक्ट मेथड सां न थींदी उहा ॿोली। सम्झो था न इहा ॻाल्हि। त इन जे लाइ लाज़मी हूंदो आहे, छो त हाणे ॿारु जंहिं माहौल में रहे थो, त हू ज़हनी तौर ते जेको डेवलप थियो आहे उहो पंहिंजी ॿोली सां थियो आहे। हाणे जेको बि तसवर कंदो पंहिंजी ॿोली में कंदो। जॾहिं ॿी ॿोली ॻाल्हाइणी अथसि, ॿी ॿोली लिखणी अथसि, ॿी ॿोली पढ़णी अथसि, त उन जे लाइ हुनखे मजबूरन ट्रांसलेशन मेथड अपनाइणो पवंदो, हुनखे वठिणो पवंदो, ट्रांसलेशन मेथड। त ग्रामर हिकिड़ी अहिड़ी शइ आहे जेका ट्रांसलेशन मेथड में तव्हांखे मदद ॾींदी। पर इहो लाज़मी आहे त तव्हां पहिरीं पंहिंजी ॿोलीअ जी ग्रामर सिखो। ॿोलीअ जी ग्रामर सिखण खां पोइ जॾहिं तव्हां कंहिं ॿी ॿोली में वञणु चाहियो था पिया, त तव्हांखे उन ग्रामर जा जेके इस्म आहिनि, ग्रामर जा जेके लफ़्ज़ आहिनि, उहे जेकॾहिं तव्हां टर्म्स आहिनि, ख़ासि करे टर्म्स, जेकॾहिं उन जा टर्म्स तव्हांखे पंहिंजे ज़हन में अची था वञनि, सम्झी था वञो, त पोइ हिकिड़ी ॿोली खां ॿी ॿोली में मुंतक़िल थियणु, या हिकिड़ी ॿोलीअ खे ॿी ॿोलीअ में कन्वर्ट करे, छो त ॾिसो सोचींदो माण्हू पंहिंजी ॿोलीअ में आहे, पर ॻाल्हाईंदो वरी ॿी ॿोलीअ में। पोइ कॾहिं कॾहिं ज़बान थिड़ी थी वञे, को मसइलो न हूंदो आहे।
धारी ॿोली जॾहिं माण्हू ॻाल्हाए थो न त उन में पोइ इहो हुनजूं ग़लतियूं हेॾियूं कोन असां नोट कंदासीं त भाई हिते ही ॻाल्हाई, हिते ही कयईं, हिते ही कीअं, पर मक़सदु इहा हिकिड़ो सेंस जेको आहे दुरुस्त नमूने सां मुंतक़िल करे सघे। सो ग्रामर में 8 लफ़्ज़, पार्ट्स ऑफ स्पीच जंहिंखे चवंदा आहियूं इंग्लिश में, उहे 8 आहिनि। सिंधी में बि असां इहे पढ़ंदा आहियूं 8 लफ़्ज़, ग्रामर जा 8 लफ़्ज़। इस्म, इस्म, ज़मीर, सिफ़त, फ़ेल, ज़रफ़, हरफ़ जर, हरफ़ जुमिलो, हरफ़ निदा। ठीकु आहे न। पोइ जॾहिं इन जे अंदरि वेंदासीं तमामु वॾी ग्रामर त समायल हूंदी आहे। त हाणे असां अॼु जेका शुरूआति कंदासीं उहा कंदासीं इस्म ते ऐं इस्म जे जेके इस्म जा जेके क़िस्म आहिनि उन बारे में। हाणे हिकिड़ी ॻाल्हि इहा तव्हां ज़हन ते रखी छॾियो त इस्म लफ़्ज़ अरबी ॿोली जो लफ़्ज़ आहे। बेशक अरबी ॿोली जो लफ़्ज़ हुजे, हिन सां को असांखे इशू कोन्हे को, पर जेका उनजी डेफिनेशन, उनजी जेका वस्फ़ हुजे उहा जेकॾहिं सिंधी ॿोली सां नथी लॻे या सिंधी लफ़्ज़नि सां नथी लॻे त पोइ असांखे इन खां असांखे इख़्तिलाफ़ु रखिणो पवंदो। सम्झो था न इहा ॻाल्हि? छो त काफ़ी आलमनि असांजनि चयो आहे जेका असां ग्रामर पढ़ूं था पिया उन में साईं अरबी अची वई आहे, अरबी जा नमूना अची विया आहिनि, अरबी फॉर्मेट आहिनि, इहे असांजी ॿोली जे सां ठहिकनि कोन था, हीअं न आहे, हू न आहे, हीअं न आहे। ईअं कोन्हे को। इस्म लफ़्ज़ टर्म अरबी आहे बेशक, जेकॾहिं असां हुनखे नाउनी चऊं, पर जॾहिं हुनजा असां उनखे जॾहिं जुज़नि में खोलींदा आहियूं न, असां पंहिंजी ॿोलीअ में खोलींदा आहियूं हुनखे। ईअं कोन्हे त असां ॿी ॿोली जा पंहिंजो लफ़्ज़नि जा नमूना, मिसाल ॾिसो सिंधीअ में जेकॾहिं असां इस्म जी डेफिनेशन ॿुधाईंदा आहियूं त उन में 6 जुज़ा लिखिया वेंदा आहिनि सिंधीअ में। ठीकु, वरी जॾहिं अचूं था अंग्रेज़ी में त उन जा 5 जुज़ा लिखींदा आहिनि इस्म जा जी डेफिनेशन में। वरी जॾहिं अरबी ॾे था वञूं त उन जा तक़रीबन 18-19 जुज़ा लिखिया वेंदा आहिनि। हाणे जेकॾहिं असां उहे 18-19 जुज़ा जेकॾहिं असां पंहिंजी ॿोली में फॉलो कयूं था जेकॾहिं इस्म में, त पोइ हिते चई सघिबो त भली हीउ असां ते वज़न आहे, हर भेरो असां अरबी ॿोली खे पिया था फॉलो कयूं, हीअं था कयूं, हूअं था कयूं। न, ईअं न आहे। ग्रामर जेका तरतीब ॾिनल आहे उहा असांजे माण्हुनि तरतीब ॾिनी आहे, असांजे ॿोलीअ जे माहिरनि तरतीब ॾिनी आहे। घणे वक़्त खां हिकिड़ी शइ हलंदी थी अचे पई। हा, उन में किथे इख़्तिलाफ़ु हुजे त उन सूरत में ॻाल्हाए सघिबो आहे। ठीकु आहे। सो अॼु मां ॻाल्हाईंदुसि इस्म ते। पहिरीं ॻाल्हि इहा आहे त तव्हां खां इस्म पुछंदुसि, इस्म जी डेफिनेशन पुछंदुसि त इस्म छा खे चइजे। मां बोर्ड ते लिखां थो ऐं तव्हांखे जेकॾहिं डेफिनेशन कंहिंखे यादि आहे त तव्हां मूंखे ॿुधाईंदो। ठीकु आहे जी, तव्हां ॿुधायो। ठीकु आहे, कहिड़ियुनि कहिड़ियुनि शयुनि ते नालो आहे बाबा? इस्म माना नालो, इहा त कंफर्म थी वई, इन जे ॿुधाइण जी ज़रूरत बि न हूंदी आहे। छा खे इस्म था चऊं, कैटेगराइज़ थियल हूंदियूं शयूं उन बारे में। माण्हू जो नालो थी वियो, ॿियो पुट ॿियो माण्हू जो नालो थी वियो, जॻह, शइ जो नालो, हा सोच, ठीकु आहे। तव्हां ॿुधायो इस्म छा खे चइजे? वरी ॿुधायो कंहिं बाबा हीअ त कंफर्म आहे त नालो, हिन जे ॿुधाइण जी ज़रूरत ई कान्हे का त इस्म माना नालो। तव्हां हुन आयो कोन त नंढे ॿार खे ॿुधायो इस्म माना नालो। नालो कंहिंजो कंहिंजो, हीअं माण्हू, जॻह, शइ। तव्हां छा था चओ? पोइ हिते माना जानवर मां ऐड कयां? हलो, माण्हू, जानवर, पखी,
शे जगह जाइ ॿियो को ॿुधाईंदो बाबा ख़्वाहिश ख़्याल में अची वई का नई ॻाल्हि को नई नओं आइडिया को अहिड़ो हुजे जेको इसम में शामिलु थींदो हुजे ॿुधायो न सावारी सावारी या सावारे बाबा सावारो चइबो न हा शे जा ॾिसो ॻाल्हि खे मुख़्तसिर था कयूं तव्हां मूंखे इस्म ॿुधाईंदो इस्म छा खे चइजे कंहिं माण्हू जॻह जानवर शइ जे नाले खे चइबो माण्हू ॿुधायव ॿियो छा ॿुधायव शइ जाइ जॻह ऐं जानवर ठीकु आहे असुल ॻाल्हि इहा आहे त हीअ इस्म बुनियादी शइ आहे जेका असां ॿारनि खे 3 दर्जे में ॿुधाईंदा आहियूं माना 3 दर्जे खां वठी हलंदो आहे अॻिते त इस्म जी जेका डेफिनेशन हूंदी आहे उहा जेका ठहियल आहे डेफिनेशन उहा उन जा 2 हिसा आहिनि इस्म जा 2 हिसा आहिनि इस्म जी डेफिनेशन जा 2 हिसा आहिनि नोट कयो इहा ॻाल्हि हिकिड़ो हिसो उहो आहे जेको असां ॾिसी या छुही ऐं महसूसु करे सघूं था ॿियो हुनजो हिसो अहिड़ो आहे जेको सिर्फ़ु तसवर में महसूसु करे सघूं था तसवर में जीअं ख़्यालु चऊं था इहो त ठीकु आहे पर ख़्याल में कहिड़े कहिड़े क़िस्म जूं शयूं ॾिसो इस्म माना नालो जेका बि शइ ॾिसूं था साहवारी या बेजान त उन जे सुञाणप जे लाइ असां नाला रखिया आहिनि मिसाल तौर ते हीअ जेका शइ आहे हीअ जेका मुंहिंजे साम्हूं आहे इहा कुर्सी आहे हीअ छा आहे न हीअ कुर्सी आहे मां थो चवां हीअ कुर्सी आहे ठीकु आहे न हीअ ऐनक आहे तव्हांखे इख़्तिलाफ़ थो थिए न इख़्तिलाफ़ इन करे त बाबा हीअ लफ़्ज़ जॾहिं बि असां कंहिं शइ ते रखंदा आहियूं उहे यकसां तौर ते सभिनी में मक़बूल हूंदा आहिनि सभिनी में सुञाता वेंदा आहिनि को बि माण्हू पंहिंजे तरफ़ां का शइ नालो नथो रखी सघे बाबा ऐनक हीअ ऐनक आहे ठीकु आहे न हीअ कलम चऊं हिनखे चई सघूं था मार्कर चऊं चई सघूं था हीअ जेका आहे डायस आहे या रोस्ट्रम आहे हीअ हिन जी सुञाणप आहे न डायस चऊं न या मेज़ चई सघूं था पर कुर्सी त कोन चवंदासीं वेहण जी जाइ आहे कान त चवण जो मक़सदु त लफ़्ज़नि ते असां जे ॿोलीअ जे माण्हुनि गॾिजी तौर ते गॾिजी मिली जुली तइ करे नाला रखिया आहिनि इहो जेको नालो रखणु आहे न इनखे इस्म चइबो आहे इहो इस्म आहे ठीकु आहे न हाणे असां पंहिंजे मुआशिरे में पंहिंजे माहौल में छा छा ॾिसूं था पिया जिन ते असांजा नाला रखियल आहिनि उहे 2 क़िस्मनि जूं शयूं हिकिड़ियूं अहिड़ियूं शयूं जेके असां ज़ाहिरी ॾिसी बि सघूं था छुही बि सघूं था ॿिया अहिड़ा इस्म आहिनि जेके असां ॾिसी कोन था सघूं न को छुही सघूं था पर महसूसु करे सघूं था असांखे महसूसु करायो वियो आहे नंढपण खां वठी ठीकु आहे न त इस्म जा 2 पोर्शन आहिनि 2 हिसा आहिनि कहिड़ा कहिड़ा 2 हिसा आहिनि थोरो गौर कजो हीअ मां ॿ हिसा लिखिया आहिनि हिकिड़ो ज़ाहिरी ॿियो तसवराती जॾहिं इस्म जी डेफिनेशन खणबी इस्म जी डेफिनेशन ॿुधाइबी या जॾहिं बि महसूसु कबी त उन में हिकिड़ा इस्म अहिड़ा आहिनि जेके ज़ाहिरी आहिनि ॿिया इस्म अहिड़ा आहिनि जेके तसवराती आहिनि ठीकु आहे न जॾहिं न कंहिं शइ खे 2 हिसनि में विराइबो त शइ खे सम्झण में सहूलियत थींदी हाणे ज़ाहिरी कहिड़ा आहिनि
ज़ाहिर आहे हिकिड़ो आहे साह वारो। हाणे मूंखे ॿुधायो त हिन में माण्हू जे ॿुधाइण जी बि ज़रूरत आहे छा? माण्हू साह वारो न आहे छा? जानवर साह वारो न आहे छा? जॾहिं डेफिनेशन ॿुधाए बि नी, जॾहिं तव्हां चवंदो साह वारो त माण्हू जी चवण जी ज़रूरत न आहे, ॿुधाइण जी ज़रूरत न आहे, सभिनी में अची वियो आहे। हाणे गिरोहबंदी पिया था कयूं न, पर जे जानवर था चऊं अलॻि सां, अलाए कंहिं चयो त माण्हू जानवर, जानवर जो नालो माण्हू जो नालो, बाबा साह वारो जॾहिं लफ़्ज़ इस्तेमालु थियो त हिन में जानवर बि अची विया, पखी बि अची विया, जीत जणिया अची विया, जेका बि साह वारी शइ आहे सभिनी में अची, माण्हू बि अची विया। ठीकु आहे। ॿियो आहे शइ। शइ मां मुरादु को खाइण वारी शइ कान्हे का, ठीकु आहे न। शइ मां मुरादु आहे बेजान शइ। हीअ बोर्ड आहे, हू किताबु आहे, हीअ चेयर आहे, मेज़ आहे, कुर्सी आहे, जेको बि कुझु, त जेका बि बेजान शइ उहा बि अची वेंदी हिन में। हाणे असां इस्म खे कैटेगराइज़ पिया था कयूं। ऐं ॿियो जाइ। जाइ में मां मुराद हिते जंहिं जाइ ते असां बीठा आहियूं, इहो थाणो आहे, थाणो आहे, इस्पताल आहे, जाइ जो नालो आहे न। माना जाइनि ते बि असांजा नाला रखियल आहिनि, मख़सूस कम जे फंक्शन जे हवाले सां, मख़सूस जेके हुनजा कम आहिनि उन नाले हवाले सां हुन ते असां जंहिं मिसाल इदारे में बीठा आहियूं, सिंधी लैंग्वेज अथॉरिटी में बीठा आहियूं, त हीअ हुनजी क्लासरूम आहे, क्लासरूम में आहियूं। ठीकु आहे न, इहा जाइ। पर हिन जाइ खे को ॿियो नालो नथा ॾेई सघूं। ओताक चऊं भला, ओताक बि कोन ठहंदो लफ़्ज़। ठीकु आहे न। स्टाफ चऊं, स्टाफ, जेके सिंधी में असां स्टान चवंदा आहियूं, स्टान, उहो बि नथा चई सघूं। त सुञाणप जे हवाले सां नाला रखियल आहिनि। ठीकु आहे। त ज़ाहिरी, इहे ज़ाहिरी में टे ईंदा, साह वारो, शइ, जाइ। साह वारो माना साह वारो, शइ माना बेजान शइ, साह वारो बेजान, ऐं जाइ। ऐं तसवरातीअ में कहिड़ो ईंदो आहे? कम, हालत ऐं ख़ासियत। ही शयूं तव्हां जॾहिं न इहो टिप्स जे हवाले सां ज़हन में रखी छॾियूं। ज़ाहिरी में हिकिड़ो साह वारो आहे, असां हुन ते नालो रखियो आहे, बाबा हीउ छोकिरो आहे, या हीउ मर्दु आहे, हीअ छोकिरी आहे, हीअ औरत आहे, हीअ नाला रखिया आहिनि न, जनरल नाला। वरी उन्हनि जा मख़सूस नाला बि थियनि था। ठीकु आहे न। हीअ आमना आहे, हीअ कलसूम आहे, हीअ सुहेल आहे, हीअ जेके बि नाला आहिनि, हीअ असलम आहे, इहे मख़सूस नाला रखिया आहिनि असां। त साह वारे में कहिड़े बि साह वारे जो हिकिड़ो जनरल नालो थींदो, ॿियो वरी हुन ते ख़ासि नालो रखिबो आहे। ठीकु आहे न। ईअं ई शइ आहे, मिसाल हिकिड़ो पखो पियो थो हले, पखो आहे, पर जेकॾहिं कंपनी जो नालो मख़सूस हुन ते आहे, भाई पाक फैन जो पखो आहे, हीअ फलाणो फलाणी कंपनी जो पखो आहे, हीअ अहमद जो पखो आहे, त इहे ॼण मख़सूस हुन जा नाला थी था वञनि। उनखां पोइ जाइ। जाइ जीअं सवेल ॻाल्हायोसीं, त अॼुकल्ह तिब जे हवाले सां, मेडिकल जे हवाले सां आहे त इस्पताल चवंदासीं, उहा जाइ आहे। ठीकु आहे। त इहे मख़सूस नाला थींदा आहिनि। हाणे ऐं हिते जेको बीठा आहियूं असां क्लासरूम आहे, पर जेकॾहिं इदारो जेकॾहिं असां ॾिसूं त हिन इदारे ते हिकिड़ो अलॻि सां नालो रखियलु आहे, सिंधी लैंग्वेज अथॉरिटी। अहिड़ो ॿिए हंधि किथे आहे छा? अहिड़ो किथे ॿिए हंधि इदारो त कोन्हे को ठहियलु न इन नाले सां। हीउ मख़सूस थी वियो। त इस्म आम ऐं इस्म ख़ासि जेके आहिनि उहे इन 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 कैटेगरी में ईंदा। इस्म आम ऐं इस्म ख़ासि। हाणे इस्म आम में ऐं इस्म ख़ासि में कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं थी अचनि? इस्म आम ऐं ख़ासि, उन में कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं ईंदियूं? साह वारो, शइ, जाइ। हीअ ॻाल्हि सम्झो था? बसि साह वारो जो आम नालो आहे छोकिरो, वरी हुनजो नालो आहे असलम, ख़ासि थी वियो। शइ जो बि ईअं ई थींदो, का शइ आहे, पर जेकॾहिं कंहिं कंपनी जो नालो त हुनजो ख़ासि थी वियो।
जाइ आहे, जायूं सभु जायूं भितियूं हिकु जहिड़ियूं आहिनि, पर हुते मख़सूस जेकॾहिं को नालो आहे त उहो आम सॾिबो। पर जेकॾहिं हाणे मिसाल स्कूल आहे, हाई स्कूल आहे, अलाए केतिरा हाई स्कूल आहिनि, ठीकु आहे न। असां उनखे चवंदा जिते मैट्रिक ताईं हिकिड़ी तालीम जेका ॾिनी थी वञे पई, हाई स्कूल कोठींदासीं। पर जेकॾहिं चऊं त गवर्नमेंट हाई स्कूल हैदराबाद, त पोइ हैदराबाद जो जेको मख़सूस हाई स्कूल हूंदो उनजे लाइ माना पहिरां पढ़ंदो। नूर मोहम्मद हाई स्कूल, नूर मोहम्मद हाई स्कूल ॿिए हंधि किथे आहे छा? हिकिड़ो ई आहे, मख़सूस ख़ासि थी वियो आहे हाई स्कूल। पर जेकॾहिं नूर मोहम्मद नालो असां खणूं था पिया त उनजो ख़ासि थी वियो। त इस्म आम इस्म ख़ासि जेको आहे न उहो साह वारो शइ ऐं जाइ ते मबनी हूंदो आहे। पर जॾहिं वरी असां तसवराती खणंदासीं त उन में ईंदो इस्म ज़ात। उन में छा छा थो अचे? कमु, हालत ऐं ख़ासियत। जेकॾहिं इन जो ग्राफ असां ठाहींदासीं इस्म जो, त इस्म आम ऐं इस्म ख़ासि में कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं थियूं अचनि? साह वारो शइ जाइ। ऐं इस्म ज़ात, इस्म ज़ात में छा थो अचे? कमु, हालत ऐं ख़ासियत। ठीकु आहे। लिखण ते ज़ोर बि ॾियो, पर पहिरें सम्झण ते ज़ोर ॾियो। छो जो तव्हां लिखी 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 हिते इन जॻह ते अची पहुता आहियो, लिखी लिखी तकड़ में लिखो, नोटिंग सां तसवर पंहिंजा सिधा कयो। वरी मां रिपीट कयां त इस्म जेको आहे उन लफ़्ज़ जो माना आहे नालो। हाणे असां साम्हूं हिकिड़ो लिखियो आहे ज़ाहिरी, कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं आहिनि? साह वारो शइ जाइ। तसवराती कहिड़ियूं आहिनि? कमु, हालत ऐं ख़ासियत। इहे पॉइंटूं तव्हां ज़हन में रखो। हाणे तव्हां खां जेकॾहिं डेफिनेशन ठाराइजे त हाणे तव्हांजी मर्ज़ी आहे, जीअं बि उनजी डेफिनेशन ठाहियो। मिसाल इस्म छा खे चइजे? तव्हां चवंदो इस्म माना नालो, कामा ॾेई लिखण में उहो लफ़्ज़ जेको साह वारो शइ जाइ, कमु, हालत ऐं ख़ासियत लाइ कमु अचे, उनखे इस्म चइजे। या अहिड़ा लफ़्ज़ जेके साह वारे शइ जाइ, हालत कम लाइ कमु अचनि, उनखे इस्म चइजे। जेका बि जीअं बि डेफिनेशन ठाहियो, जीअं बि जुमिलो ठाहियो, पर नुक़्ता इहे हूंदा। ऐं इहो ॿुधाइण जी बि ज़रूरत न आहे त ज़ाहिरी ऐं तसवराती ई आहिनि, पर इहे आहिनि कुल 6। इहे असांजे सिंध जे आलमनि हिकिड़ा मुतयन कया आहिनि, तय कया आहिनि। इन खां वधीक ॿी बि का बि शइ अहिड़ी कान्हे का जो हिन में अञा असांखे इज़ाफ़े करण जी ज़रूरत। छो शइ जी जॾहिं स्टडी थींदी आहे न, पोइ महसूसु थींदो आहे त हिन में हीअ गैप आहे, हिन में हीअ खोट आहे। त असांजी जेका डेफिनेशन पुराणे वक़्त खां वठी असांजे उस्तादनि सम्झो त मुंतक़िल जेके कंदा आया आहिनि, बेरूमल जेका डेफिनेशन लिखी आहे, डॉक्टर ग़ुलाम अली अलाना साहिब लिखी आहे, मिर्ज़ा ख़लीद बेग लिखी आहे, जिन बि लिखी आहे, इन खे ई फोकस कयो अथनि। हाणे असां वेही चऊं त न ॿिए इहे अरबी खे फॉलो करण आहे, न बाबा इस्म लफ़्ज़ अरबी बेशक हुजे, पर हीअ जेके नुक़्ता जेके ॾसियल आहिनि इहे असांजी सिंधी ॿोलीअ जा आहिनि, सिंधीअ जे मिज़ाज जे मुताबिक़ आहिनि। इन में कंहिं बि क़िस्म जो इख़्तिलाफ़ु नथो अचे। पर जेकॾहिं कंहिंखे कमु करण जी ज़रूरत हूंदी आहे त उसूली तौर ते कमु करे ॾेखारे। त अहिड़े क़िस्म जी अञा असां वटि का खोट अहिड़ी महसूसु कान थी आहे, ख़ासि करे इस्म में। पर तव्हांजे ज़हन ते इहा शइ हुजे त वरी इस्म जा जेके क़िस्म आहिनि उहे आहिनि 3। हाणे जेकॾहिं अरबी जा असां क़िस्म ॾिसूं उहे त अलाए केतिरा आहिनि। अंग्रेज़ी जा क़िस्म 5 क़िस्म ॿुधाईंदा आहिनि। 5 क़िस्म तव्हां पढ़ियो हूंदो न, 5 क़िस्म। असां वटि सिंधी में वरी 3 क़िस्म आहिनि। ॾिसो असां मतिलबु पंहिंजी ॿोलीअ जी निस्बत सां ॾिठो आहे, ईअं थोरी त को असां अंग्रेज़ी खे फॉलो था कयूं पिया उनजी डेफिनेशन खे, या वरी अरबी जी डेफिनेशन खे फॉलो पिया था कयूं। अरबी जा जेके क़िस्म ॾिसो त उन 19-20 क़िस्म तव्हांखे ॿुधाईंदा इस्म जा। असां उनखे फॉलो त कोन था कयूं पिया। असां ही जेके असांखे पंहिंजे ॾाहनि बुज़ुर्गनि ॾसिया आहिनि, असां इनखे फॉलो था कयूं। हाणे मसइलो किथे थो पियो अचे? मसइलो असांजो अचे थो पियो हिन जे सम्झण में। सवेल अधीअ सुवालु कयो न त हीअ इस्म ज़ात जंहिंखे असां इस्म ज़ात था चऊं, असांखे इहो बि ॿुधायो वियो त अलाह जो नालो इस्म ज़ात में आहे, इस्म ज़ात आहे। छो जो उहो ज़ाहिर ॾिसण में कोन थो अचे पियो। ज़ाहिर में त कोन थो ॾिसे न, को असां जबनि ॾाढनि ॾिठो हुजे ज़ाहिरी तौर ते न,
महसूसु करे सघंदा आहियूं त हिकिड़ी कुवत आहे जेका हिन काइनात खे हलाए थी, न त ईअं काइनात कीअं हले। ठीकु आहे न, साइंसी तौर ते सम्झूं था त ज़मीन गोल फिरे बि थी ऐं वटि खाईंदी हले थी, पर केरु थो हलाए पियो? ज़ाहिर आहे त हिकिड़ी कुवत आहे जेका हलाए थी। त इन जे लाइ अलाह जी जेका ज़ात आहे उहा इस्म ज़ात में शामिलु थींदी आहे। ॿियो लफ़्ज़ असांजे लाइ सिंधी ॿोली में अलख बि इस्तेमालु थींदो आहे। नाले अलख जे ॿेड़ो तार मुंहिंजो, माना न लख लखण मां वरिता, लखण माना ज़ाहिरी निशान, ज़ाहिरी जेका शइ ॾिसण में नथी अचे, माना न ज़ाहिरी ॾिसण में जेका शइ नथी अचे, हिन महसूसु नथी करे सघिजे ज़ाहिरी, त उनखे चइबो अलख। त हाणे उहा इस्म ज़ात में ईंदी आहे। हाणे उन जा असां वटि कहिड़ा जुज़ा आहिनि हिते? कमु, हालत ऐं ख़ासियत। कमु छा आहे? कमु माना फ़ैल, फ़ैल फ़ैल छा आहे? फ़ैल माना कमु। पोइ हिते छा थो करे पियो? इस्म में कमु छा थो पियो करे? वरी चवंदा ख़ासियत, जेका ख़ासियत आहे उहा ख़ासियत माना सिफ़त, सिफ़त माना ख़ासियत। इस्म में छा थो करे? इहा शइ सम्झण जी ज़रूरत आहे। कॾहिं कॾहिं ॾिसो अंग्रेज़ी में तव्हांखे ख़बर हूंदी आहे, मिसाल इंग्लिश में जेकॾहिं तव्हांखे न डेफिनेशन कराइजे त वर्ड्स नाउन कीअं कंदव? डेफिनेशन ॿुधायो। पर्सन, प्लेस आर थिंग। ॾिसो इहा महदूद डेफिनेशन आहे, हीअ महदूद डेफिनेशन न आहे। असांखे उस्ताद अंग्रेज़ी में या पंहिंजो असांजे प्राइवेट स्कूलनि में इहो रटो त कराईंदा आहिनि। नाउन इज़ अ नेमिंग वर्ड ऑफ पर्सन, पर्सन प्लेस थिंग। पूरी थी वई? पूरी न थी आहे, हिन में आइडिया बि अचनि था पिया। त ख़ैर असां त ओॾे कोन था वञूं। असां सिंधी जेका असां पढ़ी आहे नंढपिण में ऐं जेका असां पढ़ाईंदा रहिया आहियूं, ॿुधाईंदा रहिया आहियूं, उहा इहा आहे। हाणे कमु कहिड़े क़िस्म जो कमु आहे जेको हिन में इस्म ज़ात में ईंदो? को ॿुधाईंदो तव्हां? हा, सर को बि कमु मिसाल जी करे तव्हां पढ़ायो पिया, तव्हां टीचर आहियो, टीचर जो जेको तव्हांजो कमु आहे हुनजो नालो आहे उस्ताद। त इहो माना कमु पढ़ाइण जेको अव्हांजो कमु आहे ऐं अव्हांजो नालो, उन जो कम जो नालो थी वियो उस्ताद। हीउ डॉक्टर आहे, डॉक्टर जो कमु आहे इलाजु करण जो, उनजो नालो थी वियो डॉक्टर। न पुट ईअं न आहे। उहा हालत में ईंदी आहे। हा हा, असां फ़िर्क़ु कम ते पिया था ॻाल्हायूं। ॾिसो हिकिड़ी ॿी ॻाल्हि ख़ासि ॾिसो, हाणे इहो तव्हां उनजी डेफिनेशन सही नमूने सां कोन था पिया ॿुधाए सघो, अलाए छाजे करे। मसइलो आहे तसवरनि जो, कॉन्सेप्ट। जेकॾहिं कॉन्सेप्ट तव्हांजे ज़हन में हूंदो, तव्हां हुनखे भले कहिड़े लफ़्ज़नि सां बि ॿुधाए वञो, को मसइलो न हूंदो आहे। को जुमिलो हेठि मथे करे वञो, को मसइलो न हूंदो आहे, तसवर क्लियर हुजे। हाणे अंग्रेज़ी में तव्हांखे मिसाल ॿुधाईंदा हुआ टू एक्ट। एक्ट माना कमु, कमु करणु। एक्ट माना कमु करणु न, टू एक्ट। इन जो नाउन, नाउन छा आहे एक्ट जो? एक्शन। मूव, टू मूव, मोशन या मूवमेंट, ॿई नाउन आहिनि। माना इस्म जा पंहिंजे फ़ेल जा बि नाउन थियनि था न, ईअं बि सिंधीअ में थींदा आहिनि, सम्झो था। इंग्लिश में जेरंड बि थींदो आहे, जंहिंमें ING लॻंदी आहे। मिसाल प्लेइंग इज़ अ गुड हैबिट। हाणे मूंखे ॿुधाईंदो त इंग्लिश में इहो हिन में न पंहिंजो वर्ब कहिड़ो आहे? प्लेइंग इज़ अ गुड हैबिट। तव्हां ॿुधायो। प्लेइंग जुमिलो आहे हिकिड़ो, इज़ अ गुड हैबिट, त हिन में वर्ब कहिड़ो आहे? बाबा हेल्पिंग वर्ब मुराद इहा आहे। हेल्पिंग वर्ब उनखे चइबो आहे जेको कंहिं वर्ब जी मदद करे, पर हिते मदद कोन थो करे, पर हिते अकेली सूरत में त वेठो आहे न, इन करे वर्ब आयो। मिसाल I am playing, he is playing, त इहो प्लेइंग सां जॾहिं इज़ लॻो आहे न, इहो हुनखे हेल्प थो करे पियो।
तॾहिं हिनखे हेल्पिंग वर्ब, ऑक्सिलरी वर्ब या टू बी वर्ब जेको कुझु चइबो आहे इन सूरत में जॾहिं ING लॻी आहे ऐं इज़ लॻी अथसि गॾु तॾहिं असां वठंदा आहियूं। पर मां त जुमिलो बि इन नमूने सां त ॿुधायां न त प्लेइंग इज़ अ गुड हैबिट, इन में वर्ब कहिड़ो आहे न प्लेइंग इज़ त इन में नाउन कहिड़ो आहे पोइ? हा हाणे ॾिसो इहा ई ख़ासि ॻाल्हि आहे न त ING असां फेल में विझंदा आहियूं न, ING फेल में था विझूं, पर हिन में ING उथंदे जो जुमिलो अचे थो पियो। हाणे हिन जी माना छा कंदासीं? प्लेइंग इज़ अ गुड हैबिट, इन जी माना असां कीअं कयूं कंदा आहियूं सिंधीअ में कीअं कयूं? हलो खेॾणु सुठी आदत आहे, ठीकु आहे। हाणे खेॾणु छा आहे? फेल आहे या इस्म आहे? बाबा हीउ हिकिड़ो जुमिलो आहे, पढ़णु सुठी आदत आहे। हाणे हिन में फेल कहिड़ो आहे? हिन में फेल कहिड़ो आहे? लिखियो आहे, पूरो फेल आहे। हीउ आहे जेको आहे इहो हिन जो हेल्पिंग वर्ब आहे। इते हिन जो हेल्पिंग वर्ब आहे। छो जो जेकॾहिं असां चऊं आहे न मूं ख़त लिखियो, माज़ी थी वियो, पास थी वियो नी, पर जॾहिं आहे कढियोसीं त क़रीब थी वियो, माज़ी क़रीब, प्रेज़ेंट परफेक्ट, प्रेज़ेंट परफेक्ट। हा पोइ पुट ई फेल आहे न, इहे लिखियो फेल आहे वरी हुनजी हेल्प थो करे हुनखे वाज़िव करण जे लाइ। पर जेकॾहिं आहे जी जॻह ते हो विझिबो, सॉरी हो न हुओ लिखिबो, मूं ख़त लिखियो हुओ। हाणे इहो बि हिनखे हेल्प थो करे, हीअ बि हिनखे हेल्प थो करे वाज़िव करण जे लाइ, इन करे हिनखे तव्हां हेल्पिंग वर्ब चई सघो था, ठीकु आहे न। मददी फेल हिनखे चई सघो था, हीअ ख़ुदि फेल आहे, ठीकु आहे। पर जे हीअ न हुजे त उन सूरत में हीअ जेके आहिनि न इहे ख़ुदि वरी फेल थी वेंदा। त इहा साॻी ॻाल्हि आहे, पढ़णु सुठी आदत आहे, फेल कहिड़ो आहे हिन में? हाणे हीअ पढ़णु छा आहे? कमु आहे न, कम जो नालो थियो न। मिसाल इंग्लिश में रीडिंग इज़ अ गुड हैबिट, ठीकु आहे। हलो रीडिंग इज़ अ गुड हैबिट। हाणे इहा जेका रीडिंग लफ़्ज़ आहे न इहो नाउन आहे, पर नाउन जो कहिड़ो क़िस्म? जेरंड आहे इंग्लिश में। ॿियो वरी टू रीड इज़ अ गुड हैबिट, उहो जुमिलो ईअं थींदो टू रीड, इम्परेटिव सरबो आहे न हिनखे, उहो सारी इन्फिनिटिव। त इन्फिनिटिव जेको आहे उहो बि वर्ब आहे, उहो सारी वर्ब न आहे, हिते नाउन आहे। छो जो असां उन टू रीड जी माना बि इहा ई वठंदासीं, पढ़णु। त टू रीड उहा मस्दर आहे, हिनखे असां कोठींदा आहियूं मस्दर। सम्झो था न। हाणे हीउ मसइलो असां वटि हूंदो आहे, मिसाल फेल छाखे चइबो आहे? फेल कंहिं कम जे हुअणु, करणु, सहणु, थियणु, पवण जी माना ॾेखारे हुनखे फेल चइबो आहे, ठीकु आहे। पर इहे जेका हणे कढियूंसि था न इहे नाउन आहिनि, इहे वर्ब न आहिनि, इहे फेल न आहिनि। हा बसि सोचींदासीं हिन ॻाल्हि ते अॻिते हली जॾहिं अचूं। पर इहा ॻाल्हि सम्झणु घुरिजे त इहो जेको हणे कढियूं था पिया न इनखे चइबो आहे मस्दर, इन्फिनिटिव चइबो इंग्लिश में, ईअं आहे न। कॾहिं कॾहिं मूंखां लफ़्ज़ विसरी था वञनि। जॾहिं टो लॻायूं था न, टो लॻाए पियो त इन्फिनिटिव सरबी नी, पर जे ING लॻंदी त जरंड सरबी, पर ॿई इहे नाउन जा क़िस्म आहिनि। त हिते इस्म आहे, पढ़णु छा आहे? पढ़ण जो हिकिड़ो अमल आहे, इहो कम ते नालो थियो न, त हिनखे असां इस्म कोठींदासीं। क्लियर?
इन मां लफ़्ज़ ॿिया लफ़्ज़ ठहनि था। पढ़णी, पढ़त बि लफ़्ज़ इस्तेमालु थींदो आहे, है न। पढ़ाई बि इस्तेमालु थींदो आहे। ॿोलीअ में मुख़्तलिफ़ फॉर्मेट सां लफ़्ज़ ठहंदा वेंदा, सम्झो था न। पर इहो फ़ेल न आहे। फ़ेल किथे हूंदो आहे? फ़ेल किथे हूंदो आहे? फ़ेल किथे हूंदो आहे जुमिले में? असां वटि सिंधी ॿोलीअ में जुमिले जे आख़िर में फ़ेल वेहंदो आहे। अंग्रेज़ी में फ़ेल किथे हूंदो आहे? विच में वेहंदो आहे न जुमिले जे। अरबीअ में वरी फ़ेल शुरूआत में हूंदो आहे, मुंड में ई। तर्जुमो जॾहिं पोयों कंदासीं तॾहिं वञी दुरुस्त पवंदो। मिसाल, ला तक न तूं मिर रहमत लाइ, अलाह जी रहमत मूं नामेद न थियो। पोयों वठी बि न माना तॾहिं सिंधी पवंदी। त अरबीअ में जुमिलो जेको शुरू थींदो आहे उहो फ़ेल सां शुरू थींदो आहे घणे क़दुरु। बाक़ी त जुमिलनि जा जी नुयत थींदी आहे मुख़्तलिफ़, पर असां वटि फ़ेल वञी आख़िर में पवंदो। सादे जुमिले में, बयानी जुमिले में फ़ेल आख़िर में पवंदो। ठीकु आहे न। त हाणे ॾिसो, नालो छा थिए? आशा। ॿ जुमिला लिखिया अथव। नालो त तव्हांजो आहे न। आशा किताब पढ़े थी। फ़ेल कहिड़ो आहे? हीअ जेका थी आहे न, इहो हेल्पिंग वर्ब आहे हिन जो। ठीकु आहे। आशा जी पढ़णी भली आहे। हिते फ़ेल आहे आहे। पढ़णी छा आहे? पढ़णी इस्म आहे ऐं भली छा आहे? न। हींअर जुमिले जी नोए सां ॾिसिबो आहे त इहो लफ़्ज़ किथे वेठो आहे। जे पढ़णी खां अॻु में अचे हा त थी वञे हा सिफ़त, पर पढ़णी खां पोइ अचे थियो त इहो ज़रफ़ थी वियो। पर एॾे कोन था वञूं, असांखे रुॻो सम्झणो आहे त फ़ेल किथे बीहंदो आहे ऐं फ़ेल खां हटी करे इस्म कीअं बीहंदो आहे। हाणे पढ़े थी, लिखे थी, डुके थी, डुकनि था, डुके थो, डुकंदा, डुकनि था, जेको बि असां ठाहींदा वेंदा आहियूं थींदो आहे न। इहे लिखे थो, हू लिखे थो, हूअ लिखे थी, इहो फॉर्मेट जो लिखंदा आहियूं गिरदान जुमिले जो। वरी मुस्तक़बिल जो लिखियो आहे। मुस्तक़बिल में मिसाल चवंदासीं लिखंदो, या वरी माज़ी करीब ॿई में लिखियो आहे, लिखियो हो। इहे जहिड़े बि क़िस्म जा इहे फॉर्मेट ठहंदा हूंदा, इहे फ़ेल आहिनि। फ़ेल इन खे चइबो। हाणे ख़ासि ॻाल्हि इहा तव्हां ज़हन ते रखो त फ़ेल मां मुराद ख़बर अथव छा हूंदी आहे? जेको तव्हांखे ज़मान ॾसे। मुख़्तसिर इहा शइ आहे त फ़ेल उहो जेको तव्हांखे ज़मान ॾसे, वक़्तु ॾसे। अचणु, अचां, अचां मुज़ाहिरे आहे, कुझु बि आहे, पर उन मां ठहियो आहे न। इहो ॾसे थो पियो, फ़ेल ॾसे थो पियो, इन करे असां चवंदासीं इहो फ़ेल आहे। ज़मान थो ॾसे पियो। अचां थो केॾी महिल? हींअर। ज़मान हाल सादो, अचां थो, ज़मान थो ॾसे नी। ठीकु आहे न। ऐं आयुसि, इन मूं ॿी सूरत निमत ताईं मां आयुसि, माज़ी थी वियो, ज़मान थो ॾसे नी, पर अचण मूं आहे त फ़ेल ज़मान ॾसींदो आहे। माना थुल्हे लेखे तव्हां इहो ज़हन में रखो त फ़ेल तव्हांखे ज़मान ॾसींदो, पर हीअ शयूं त ज़मान कोन था ॾसनि न। हीअ शयूं त तव्हांखे ज़मान कोन था ॾसनि न। हीअ कम जो नालो रखियलु आहे उन कम ते।
ऐं ॾिसबो आहे जुमिले जी नोयत में त जुमिले में किथे बीठो आहे, सम्झो था न। साॻियो ई लफ़्ज़ ग्रामर में हाणे ॾिसो ही सवेर इहा ई ॻाल्हि थी न, त हीअ तव्हां चओ था सिफ़त आहे, पर मां थो चवां सिफ़त न आहे, इहा इहो ज़रफ़ आहे, सूरत साॻी आहे। भलो सिफ़त में भलो चइबो आहे, भलो भली भला, पर हिते सिफ़त न आहे, ठीकु आहे न। हीअ त ॻाल्हि अची वई। त चवण जो मक़सदु इहो त लफ़्ज़ जी पोज़ीशन ॾिसबी आहे त कहिड़ी पोज़ीशन में वेठो आहे, उन सूरत में असां चवंदासीं त भाई ॾिसो त हाणे तव्हांखे कमु ते नालो वाज़ियो थियो या न थियो, इहो शइ आहे सम्झणु अहम, पर उहा ख़बर तव्हांखे पवंदी जुमिले मां, जुमिले खां हटी करे जेकॾहिं ॾिसंदव त पोइ मुंझारो थींदो, ठीकु आहे। हालत छा आहे, हालत अमीरी ग़रीबी, हाणे अमीर लफ़्ज़ सिफ़त आहे, अमीर माण्हू, छो त माण्हूअ खे क्वालिफाए थो करे पियो, सिफ़त पियो थो ॾिसे माण्हूअ जी, अमीर माण्हू, त उन मां असां लफ़्ज़ अमीरी ग़रीबी इहा हालत में शुमारु कंदा आहियूं। ख़ासियत भलो, भलो ख़ासियत आहे, सिफ़त आहे सारी, जेको कंहिं इस्म जे अॻियो हणिबो भलो। हाणे उन मां छा ठाहींदो, भलाई, सुठाई, चङाई, ठीकु आहे न। या को बि अहिड़ो तसवर, सूंहं, सूंहं जी का शिकिल आहे छा जो असां ॾिसी सघूं का सूंहं खे, न का मुक़ररु शिकिल त आहे कोन। अहिड़े क़िस्म जी इहे जेके बि तसवर आहिनि इहे तव्हांजे नाउन में वेंदा। त कमु, हालत ऐं ख़ासियत खे कीअं ॾिसिजे, वरी मां रिपीट थो कयां पियो, रिकेप थो कयां पियो इन सभिनी शयुनि खे, इहो इन जे लाइ जो तव्हांजे ज़हन में अलाए कहिड़ा कहिड़ा ठहियल आहिनि कॉन्सेप्ट न, त हीअ कॉन्सेप्ट तव्हां विहारे छॾियो। बाबा इस्म जा, इस्म जंहिंखे चऊं, इस्म जी डेफिनेशन जे हवाले सां इस्म जा ॿ हिसा आहिनि, हिकिड़ा ज़ाहिरी, ॿिया तसवराती। ज़ाहिरीअ में कहिड़ा आहिनि, साह वारो, ईअं कोन चइबो त साह वारो माण्हू, साह वारो, बसि साह वारे में सभु अची विया, बसि साह वारो शइ जाइ, साह वारो शइ जाइ। ऐं ॿियो जेके असां तसवर करे सघंदा आहियूं, महसूसु करे सघंदा आहियूं तसवरनि सां, कमु, हालत ऐं ख़ासियत। ऐं ॿी अहम ॻाल्हि इहा थींदी त जुमिले जी नोयत ॾिसबी आहे त जुमिलो कहिड़ी पोज़ीशन में बीठो आहे, उहो लफ़्ज़ जुमिले में कहिड़ी पोज़ीशन ते बीठो आहे, उन जी सूरत में ॿुधाईंदासीं त हीउ इस्म आहे, हीउ को ग्रामर जो को ॿियो लफ़्ज़ आहे, पोज़ीशन ॾिसबी आहे। त इन जे लाइ अहिड़े क़िस्म जा लफ़्ज़, मिसाल णे कढण सां मसदर थी ठहे, पर उहो बि इस्म आहे, इस्म तौरु कमु ईंदो जुमिले जी नोयत में। हा, इन मां लफ़्ज़ जॾहिं ठहंदा त पोइ उहो फ़ैली सूरत वठंदा। ऐं असां वटि सिंधी ॿोलीअ में फ़ैल जो बुनियादु अमुर आहे, लिख, हाणे इन मां लफ़्ज़ ठहंदा लिखणु मसदर, लिखे थो, लिखंदो, लिखंदुसि, लिखंदुमि, लिखंदा, लिखंदी, लिखंदनि, लिखंदव, इहे अहिड़े क़िस्म जी जेके डेफिनेशनूं इन मां जान छॾायो। साइंसी नमूने सां लफ़्ज़नि खे ॾिसो, पोइ वरी डेफिनेशन कयो, त जीअं हुन में ग़लति चक न थिए। वॾी महिरबानी।